हेडलाइन पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर आज़म के 3 ॾींहं अंदर इस्तीफ़ा ॾियण जो अल्टीमेटम ॾई छॾियो आहे। ओकाड़ा में जलसे खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त इमरान ख़ान तारीख़ जा सभ खां वधीक यू-टर्न वरिता आहिनि। हुन चयो त शहीद बेनज़ीर ख़िलाफ़ साज़िशूं कई वियूं, पीपल्स पार्टी खे ख़त्म करण वारा पाण ख़त्म थी विया आहिनि। पीपी चेयरमैन चयो त तव्हां सभु गवाह आहियो, शहीद राणी खे करप्ट केरु चवंदो हो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त आवाम ऐं तारीख़ जी अदालत शहीद राणी खे वरी कयो। पीपी चेयरमैन चयो त इमरान ख़ान मुल्क ऐं अवाम जो नुमाइंदो न ॿिए कंहिंजो नुमाइंदो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर आज़म खे 3 ॾींहं अंदर इस्तीफ़ा ॾियण जो अल्टीमेटम ॾई छॾियो आहे। ओकाड़ा में जलसे खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त इमरान ख़ान तारीख़ जा सभ खां वधीक यू-टर्न वरिता आहिनि। हुन चयो त शहीद बेनज़ीर ख़िलाफ़ साज़िशूं कई वियूं, पीपल्स पार्टी खे ख़त्म करण वारा पाण ख़त्म थी विया आहिनि। पीपी चेयरमैन चयो त तव्हां सभु गवाह आहियो, शहीद राणी खे करप्ट केरु चवंदो हो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त आवाम ऐं तारीख़ जी अदालत शहीद राणी खे वरी कयो। पीपी चेयरमैन चयो त इमरान ख़ान मुल्क ऐं अवाम जो नुमाइंदो न ॿिए कंहिंजो नुमाइंदो आहे।